इन मोहब्बत सां सिक सां सलात حبيبنا شفيعنا محمد وعلى آله وصحبه أجمعين. الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم هو الأول والآخر والظاهر والباطن وهو بكل شيء عليم صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइरों सही मंजे हिन गोठ वारन के दिल जे गहराइन सां मुबारक ॾियां थो जन मदीने वारे साईं जे आमद जे ख़ुशीअ में ये सोहणी महफ़िल सजाई आ। सोहणे हबीब जो अचण मदीने वारे मीर जो हिन धरती ते जलवा नुमा थियण रुगे जमीन वारन जे ला न पर आसमान वारन जे ला बि मदीने वारो रहमत बणजी आयो। मञण वारन जे ला रहमत न मञण वारन जे ला बि रहमत बणजी आयो। मोमिनन जे ला त रहमत पर काफरन मुनाफिकन न मञण वारन जे ला बि मदीने वारे साईं के रब रहमत जो छपर ऐं छाम बणाए छॾियो। हुजूर जे सदके काफरन ऐं मुनाफिकन तां बि अल्लाह अज़ाब टारे पियो छॾे। रब फरमायो वमा कान अल्लाहु लियुअज़िबहुम व अंत फीहिम। हबीब कीअं अज़ाब कयान जिन में तूं महबूब जो वेठो आहीं। सभई सुभान अल्लाह नथा चओ, दिल खोले चो सुभान अल्लाह, हथड़ो मथे करे चो सुभान अल्लाह। अल्लाह मदीने वारे साईं जी कचहरी नसीब कंदो। थहीम जीअं सिक मां महफ़िल सजाई थई कलाक सवा बस दिल खोले तवज्जो मूडे करे गौर ऐं फिक्र सां ॿुध त मां मदीने वारे जो शान बयान कयां। अल्लाह जे पाक कलाम जा सूरतुल हदीद जी आयत नंबर 3 मूं तव्हां भलारन जे साम्हूं तिलावत कई आहे। इन आयत पाक जे अंदर अल्लाह तो इरशाद फरमाए त हुवल अव्वल वो सभिनी का अव्वल वल आखिर ऐं सभिनी का पछाड़ी वारो आहे। बस ज़ाहिर वो सभिनी का वधीक चिट्टो पधरो ज़ाहिर ज़हूर आहे। वल बातिन वो सभिनी का लिकल ॻुझो मख़फ़ी मस्तूर आहे। वहुव बिकुल्लि शैइन अलीम ऐं उहो ई हर शइ जो इल्म रखण वारो आहे। इहा आयत
हदीद सूरत जी ऐं इन खां अॻियूं ॿ आयतूं इन्हनि में अल्लाह ताला पंहिंजी सिफ़त पंहिंजो शान पंहिंजी तारीफ़ अल्लाह पाण बयान फरमाई आहे। इन आयत जा जेकी लफ़्ज़ आहिनि जेकी औसाफ़ आहिनि उहे अल्लाह ताला जल शानो पंहिंजी सिफ़त बयान कई आहे। हुवल अव्वल अल्लाह सभिनी खां अव्वल आहे। अहिड़ो अव्वल आहे जंहिंखां अव्वल ॿी का शइ आहे ई कोन। चओ अल्लाह सभिनी खां अव्वल आहे, पहिरियों आहे। अव्वल अल्लाह आहे, पोइ काइनात आहे, पोइ तख़लीक़ आहे, पोइ दुनिया जूं शयूं, पोइ जेकी बि काइनात में चिट चिटी जोड़ूं जोड़ी से सभु पोइ सभिनी खां अव्वल। चओ सभिनी खां अव्वल। अशद आंगुर मथे करे चओ अल्लाह वल आखिरो। ऐं अल्लाह ई सभिनी खां पुॼाणी वारो आहे। जॾहिं सभु मखलूक फना थी वेंदी पर सभिनी खां पछाड़ी में रहण वारी ज़ात अल्लाह ज़ाहिर आहे, अल्लाह पधरो आहे, अल्लाह लिकल आहे, अल्लाह जी ज़ात ॻुझी आहे ऐं अल्लाह हर शइ जो इल्म रखण वारो आहे। इन आयत में अल्लाह जी सिफ़तूं बयान थियूं आहिनि पर शेख मुहक्किक हज़रत शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त इन आयत जे अंदर हिक तरफ़ अल्लाह जा औसाफ रब जूं सिफ़तूं आहिनि त इहे ई सिफ़तूं अल्लाह पंहिंजे हबीब खे बि अता फरमायूं। अल्लाह जूं सिफ़तूं अल्लाह जी सिफ़तूं उन जूं अज़ली अबदी उन जूं ज़ाती सिफ़तूं आहिनि ऐं मदीने वारे मीर खे रब इहे शान इहे मर्तबा इहे मान अल्लाह अता कया आहिनि। पुट ॾिसो अल्लाह जा जेके 99 नाला आहिनि न उन्हनि में हिकिड़ो नालो आहे अल हय्य माना ज़िंदा। अल्लाह ज़िंदा। चओ अल्लाह। भला तव्हां बि ज़िंदा आहियो या न आहियो? ॻाल्हायो ईअं था ॼणो हथ सां निकितल हुजेव। जवाब ॾियो तव्हां बि ज़िंदा आहियो न? तव्हांखे बि हय्य सॾिबो आहे। हे चेहरो आहे हय्य हे मय्यत। दुआ घुरबी आहे न जनाज़ जी अल्लाहुम्मा अग़फिर ले हय्यना व मय्यतना। या अल्लाह असांजे हय्य जेकी चेहरा आहिनि उन्हनि खे बख़्श, जेके मय्यत आहिनि उन्हनि खे बख़्श। जेको मरी वियो इहो मय्यत आहे, तव्हां हय्य आहियो चेहरा आहियो। हाणे अल्लाह बि हय्य तव्हां बि हय्य जी। अल्लाह बि चेहरो तव्हां बि चेहरा। अल्लाह चेहरो आहे उन जो शान आहे उन पंहिंजे मर्तबे मुताबिक़ उहो हय्य आहे। उहो कंहिंजो मोहताज नाहे कंहिं उनखे ज़िंदगी ॾिनी नाहे। उन जी पंहिंजी ज़िंदगी आहे उन जो पंहिंजो शान आहे हयात हुजण ऐं तोखे मूंखे अल्लाह जे पारां हयाती मिली आहे। असां हय्य आहियूं पर असां मानी जा मोहताज। ॿ ॾींहं मानी न मिलेव भला पाणी न मिलेव ऐं पाणी मानी को सवा 4-5 ॾींहं खणी कढी बि वञो ऐं साह न मिलेव हीअं न कोई बाप 5 मिंट बि वॾा आहिनि। जेकॾहिं साह बंदि थिए त इंसान मरी वञे। ओ मिठा असीं हय्य आहियूं पर असीं मोहताज आहियूं पंहिंजी ज़िंदगी में। मानी जा मोहताज, पाणी जा मोहताज, हवा जा मोहताज। अल्लाह असांखे ज़िंदगी ॾियण वारो आहे ऐं अल्लाह जी ज़िंदगी अल्लाह जो हय्य हुजण उन जी ज़ाती सिफ़त आहे। उहो कंहिंजो मोहताज नाहे। न पाणी जी ज़रूरत, न मानी जी ज़रूरत, न हवा साह खणण जो मोहताज। उन जी ज़िंदगी उन जे शान मुताबिक़ आहे ऐं तव्हां ठही पंहिंजी ज़िंदगी तव्हांजे हाल मुताबिक़ आहे।
तव्हांजी ज़िंदगी रब जी अता कयल आहे। अल्लाह जी ज़िंदगी कंहिंजी अता कयल न आहे, उनजी ज़ाती ज़िंदगी आहे। तव्हां सम्झो या न सम्झो? मता सुभाणे मुल्लो को मुंझाए बाबा त चे मातनी वारो अचे ॿुधाए वियो त अल्लाह बावल नबी बावल अल्लाह बाखिर नबी बाखिर अल्लाह बज़ाहिर नबी बज़ाहिर अल्लाह बातिन नबी बातिन। हे त शिरक सेखारे वियो। पुट इहो शिरक न आहे, इहा अल्लाह जी अता आहे जेका मदीने वारे साईं जे रब अता कई। जेकॾहिं तोखे केरु एतिराज़ करे न त भाई मातनी वारो चई वियो अल्लाह बावल नबी बावल, उन खां रुॻे एतिरो पुछजांइ त ॾे ख़बर मौलवी साहब इज़त वारो हीअं बिना इज़त जे छा चवंदो? पुट हाणे भला चिटा लफ़्ज़ ॿुधायां जेके इज़त न हुजे हुनखे छा चवंदा आहियो? बेइज़तो। छा चवंदा आहियो? मौलवी जेको एतिराज़ करे न उनखे चइजे इज़त वारो हीअं बेइज़तो ई। छा चवंदो? छा चवंदो? त मां इज़त वारो आहियां। हाणे क़ुरान थो फरमाए कुल इन्नल इज़्ज़त लिल्लाहि जमीआ। हबीब चई न इज़तूं सभु अल्लाह जूं आहिनि। इज़तुनि जो मालिक अल्लाह हुआ, इज़त वारो अल्लाह हुआ। पोइ चई त मुला अल्लाह बि इज़त वारो तूं बि इज़त वारो, इहो शिरक न आहे? इहो शिरक न आहे? अल्लाह इज़त वारो तूं बि इज़त वारो। मिठा अल्लाह जो जी इज़त उन जी पंहिंजी ज़ाती आहे, उन जो शान आहे। ऐं कंहिंखे इज़त माण्हू खे मिले थी त इहा अल्लाह ॾिए थो। इहा रब जी ख़ैरात आहे, रब जी अता आहे, रब जी सखा आहे। कंहिंखे घणी इज़त ॾिए, कंहिंखे थोरी इज़त ॾिए। वॾेरे जी इज़त हुनजे शान मुताबिक़ आहे। सिपाही जी इज़त हुनजे शान मुताबिक़, हुनजे कैटेगरी जे मुताबिक़ आहे। एसएचओ जी इज़त वरी पंहिंजी आहे। डीएसपी जी इज़त अञा वधीक आहे। एसएसपी जी इज़त अञा वधीक आहे। इन तरह सां इज़तुनि जा दर्जा आहिनि। पर इहे इज़तूं ॾियण वारो चओ असां जूं इज़तूं मुहताज आहिनि। ऐं अल्लाह जी इज़त ज़ाती आहे। हाणे अल्लाह जो फरमाए त मां रब अव्वल आहियां, आख़िर आहियां, ज़ाहिर आहियां, बातिन आहियां, हर शइ जो इल्म रखण वारो आहियां। पर इहे सिफ़तूं मूं रब पंहिंजे नबीअ खे ॾिनियूं। अल्लाह ॾे नबी वठे, तूं छो थो सड़ी? तूं सड़ त न पंहिंजे नबीअ सां सड़बो आहे छा? वॾेरो वॾेरे सां सड़े, वापारी वापारी सां सड़ंदो वते। हुन हारीअ जो फसल भलो छो त ॿियो पाड़े वारो हारी हुन सां सड़ंदो पियो। भली दुनिया वारनि सां थो सड़ी, पर नबीअ सां सड़ंदे छा? अड़े जे नबीअ सां हसद रखी न त दुनिया बि बर्बाद, आख़िरत बि बर्बाद थी वेंदई। नबी खे इहे शान ॾियण वारो चओ, नबीअ जी इज़त बनाइण वारो अल्लाह हुआ। पंहिंजे सिफ़तुनि खे रब मदीने वारे मीर खे अता फरमाए छॾियो। जीअं क़ुरान शरीफ में आहे त अल्हम्दुलिल्लाह रब्बिल चओ रब्बिल अर्रहमानिर रहीम। चओ अल्लाह अर्रहमान अल्लाह रहीम आहे। वरी ॿी जाइ ते रब फरमायो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। मदीने वारो रऊफ बाहे त रहीम बाहे। हाणे सूरह फातिहा में रहमान रहीम अल्लाह रहीम आहे। ऐं हिते क़ुरान में बकर सूरत जे आख़िर में तौबा सूरत जे आख़िर में रब थो फरमाए त मदीने वारो बि रहीम आहे,
अल्लाह रहीम मदीने वारो रहीम त इया अल्लाह जी रहीमियत उन जे शान मुताबिक मदीने वारे मीर के रब रहीम बनायो आ हुजूर के रब या सिफत अता कई आ वो अल्लाह जे असा तो खुश थियूं न जंहिंखे अल्लाह ॾे मदीने वारे मीर खे रब इज़तूं ॾे पंहिंजूं सिफ़तूं ॾे इल्म ॾे हुस्न ॾे जमाल ॾे कमाल ॾे खूबियूं ॾे मौजज़ा ॾे रब जी अता है न पोइ तूं त ख़ुशि थी त तुंहिंजे नबी खे रब हेॾो शान ॾिनो उचियां निशान सरदार दिया सोने मन मोने मन ठार दिया सारे नबी ने मेरे नबी तू थले थले वो मेरे नबी दिया शाना भले भले आखो मेरे नबी दिया मेरे नबी दिया शाना रब सोने कायनात बनाइए यार की खातिर सारी पसम सजाइए रब ने दिखाइया शाना यार दिया सोने मन मोने मन ठार दिया सुभान अल्लाह मदीने वाले साईं के रब फरमायो हुवल अव्वल वल आखिर मुझो मोहम्मद अव्वल भी आए मुझो मदीने वालो आखिर भी आए मदीने वाले साईं की महफिल लगी मुझे सोने नबी जी कचहरी सरकार वेठा है चौधारी साहबा जी जमात वेठी त जिब्रील मुझे आका जी खिदमत में आयो पर जिब्रील हुजूर जे अॻियां ये ईंदो हो अदब सां एतराम सां जे गुलाम पंहिंजे आका वटि ईंदो ये नौकर पंहिंजे मालिक वटि ईंदो जे बानो पंहिंजे सरदार वटि ईंदो जिब्रील भी आते जिस दर पे गुलाम आना आका तेरी महफिल का है रंग जुदा गाना जिब्रील मुझे सोने हबीब की खिदमत में आयो सरकार जे अॻियां पेश कीजे तो अस्सलामु अलैका या अव्वल अस्सलामु अलैका या आखिर अस्सलामु अलैका या ज़ाहिर अस्सलामु अलैका या बातिन जेडी मल जिब्रील यो सलाम कयो आ ऐं चार लक़ब मुस्तफा के ॾिनई अव्वल भी सॼई आखिर भी सॼई ज़ाहिर भी सॼई बातिन भी सॼई चार लक़बन सां जिब्रील जे मदीने वारे साईं के सलाम कयो आ त साईं फरमाइनि था जिब्रील अॼु तोखे छा थी वियो आ जो तू रब जूं सिफ़तूं रब जा नाला मूं मुहम्मद खे लक़ब ॾिनो अथई मूंखे तो उहे लक़ब ॾिना आहिनि जेकी अल्लाह जा लक़ब आहिनि इहो राज़ कहिड़ो आहे जिब्रील थो चए या रसूल अल्लाह मां त अमर जो बंदो आहियां मां उहे लफ़्ज़ चवंदो आहियां जेके अल्लाह जो ऑर्डर मिलंदो
ओ मुझा सोना नबी ये लक़ब मुंह न ॾिना पर रब फरमायो जिब्रील वञ वञ मुझे सोने नबी के मुंह मोहम्मद जा वञी सलाम चओ ऐं चईसि अस्सलामु अलैका या अव्वलो ओ मुझा सोना हबीब तो ते सलाम रब जो तुझे सलाम तू सभिनी का अव्वल आई तू सभिनी का आखिर आई तू ज़ाहिर आई तू बातिन आई या रसूल अल्लाह यो अल्लाह जो आदर मिलियो रब मूंखे हुक्म ॾिनो इन्हनि लक़बनि सां मूं पाण न पुकारियो रब जो हुक्म मिलियो सही में ॻाल्हि समझ में आयो जी जिब्रील तो अर्ज करे या रसूल अल्लाह अल्लाह फरमायो मुझे नबी के हिननि लक़बनि सां वञी मुखातिब थिजाए ऐं मूं रब जा सलाम चइजाए पोइ मदीने वारे प्यारे फरमायो त जिब्रील अव्वल तो अल्लाह मुखे रब कीअं अव्वल सॼो जिब्रील अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अल्लाह जॾहिं काइनात खे पैदा करण चाहियो काइनात खे रब तख़लीक़ करण चाहियो त सभिनी खां अव्वल सभिनी खां पहिरीं तो मोहम्मद मुस्तफा जे नूर खे पंहिंजे नूर मां ज़मीन न हुई सिज न हो चंद्र न हो तारा न हुया फलक अर्श फर्श जिन्न मलाइका उत्तर ओभर दक्षिण ओला ज़मीन आसमान कुछ न हुया सब खां अव्वल रब तो मोहम्मद जे नूर खे पैदा कयो इने जे करे तख़लीक़ में पैदाइश में तू सभिनी का अव्वल आयो ओ अव्वल नूर नबी जो निर्वार थियो पोइ आलम सारो इज़हार थियो अव्वल नूर नबी अञा अर्श परी अफलाक ना जिन देव परियूं इंसान ना ओ बिजुमी गड़ा झुड़क करना पैदा पुनन अगे पगदार थियो अव्वल नूर नबी जो निर्वार थियो पोइ आलम सारो इज़हार थियो अव्वल नूर नबी सुभान अल्लाह हजरत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु हदीस जो किताब मुसन्नफ अब्दुल रज़्ज़ाक उनमें रिवायत थी अचे त मुस्तफा करीम जो प्यारो असाबी हजरत जाबिर बिन अब्दुल्लाह अंसारी हबीबन की अर्ज तो करे या रसूल अल्लाह मुझे ज़हन में हिकिड़ो ख्याल आयो या रसूल अल्लाह ज़हन में हिकिड़ो ख्याल अव्हां खां पुछण थो चाहियां साईं फरमाए पुछ जाबिर छा थो पुछी जी या रसूल अल्लाह मूंखे ॿुधायो जॾहिं अल्लाह ताला जोड़ियूं जहान पैदा कया जन्नत जहन्नम फलक अर्श कुर्सियूं कलम जॾहिं पैदा पे करण चाही त सभ खां अव्वल अल्लाह कहिड़ी शइ खे पैदा कयो साईं फरमायो या जाबिर अव्वल मा खलक़ल्लाहु नूरी ए जाबिर सारी कायनात खां सारी मखलूकात खां अग में अल्लाह पंहिंजे नूर मां तुंहिंजे नबीअ जो नूर पैदा कयो मदीने वारे जो नूर सभिनी का अव्वल पैदा थियो इन जे लाइ
जिब्रील सोचे या रसूल अल्लाह अवां जे नूर के रब सभिनी का अव्वल तखलीक कई इन जे करे तवा अव्वल आयो वरी जॾहिं नबियन के नबूअत ॾिनई न त सभिनी का अव्वल नबूअत मदीने वारे साईं खे ॾिनई हिकिड़ो असाबी तो चए या रसूल अल्लाह मता कुंत नबिया हबीब अल्लाह के कॾहिं नबूअत मिली आहे साईं फरमायो कुंत नबियन व आदम बैनल माए व तीन अञा आदम जी मिट्टी गप कारो गोयो पियो मां उन वक्त में भी नबी हुयुसि आदम जी तखलीक पो नूह पो इब्राहिम खलील पो मूसा कलीमुल्लाह पो यूनुस नबीउल्लाह पो यूसुफ नबीउल्लाह पो ईसा रूहुल्लाह पो पर अव्वलुल अंबिया पहिरियों नबी अव्वल नबी तुंहिंजो मुंहिंजो नबी मदीने वारो सुभान अल्लाह वरी जॾहिं रब रूह खल कया न त अव्वल मदीने वारे जो रूह खल कयो वरी जॾहिं रब ॿिया रूह खल कयो उन्हनि खां पुछो त अलस्तु बिरब्बिकुम मां तव्हांजो रब आहियां या न हड़ई रूह चुप हुया त कहिड़ो जवाब ॾियूं कंहिंखे ख़बर न पई पए त अलाह खे जवाब कहिड़ो ॾियूं सभ खां अव्वल जवाब ॾिनो त तुंहिंजे मुंहिंजे नबीअ जे रूह हा मालिक तूं असांजो रब आहीं जेॾी महिल हुज़ूर जन जे रूह इहो जवाब ॾिनो हड़नी रूहनि चयो हा साईं हा तूं असांजो रब आहीं माना रूहनि में अव्वल रूह मुस्तफा करीम जो जिस्मनि में अव्वल जिस्म मुस्तफा करीम जो नबियनि में अव्वल नबी मदीने वारो साईं वरी जॾहिं क़यामत थींदी माण्हू क़ब्रुनि मां उथंदा त अव्वल उथण वारो तुंहिंजो मुंहिंजो नबी हूंदो अना अव्वलुन नास खुरूजन इज़ा बुइसू जॾहिं क़ब्रुनि मां माण्हू उथंदा त सभिनी खां अव्वल उथण वारो मां मुहम्मद वरी हर ई नबीअ पंहिंजूं पंहिंजूं जमायतूं वठी टोला 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 करे जमायतूं कतारे जन्नत ॾे हलंदा साईं फरमाइनि था हर ई नबीअ पोइ ते मां मुहम्मद सभिनी खां अव्वल साईं फरमाइनि था अना अव्वल अक़रा बाबुल जन्नत सभिनी खां अव्वल जन्नत जो दर खड़काईंदुसि त मां मुहम्मद सब का अव्वल जन्नत में वेंदुसि त मां मुहम्मद करियो साईं फरमाए जेॾी महिल मां मुहम्मद सभिनी खां अव्वल जन्नत ॾे वेंदुसि त मूंसां गॾु अली हूंदो का न ठारियो मौला अली हैदर करार कातिले कुफार नबी जो बिरादर फातिह खैबर मौला अली मुश्किल कुशा अॻियों नबी पुठियां अली चओ अॻियां मुस्तफा पुठियां मुर्तज़ा साईं फरमायो त अली अव्वल मां हूंदुसि मूंखां पोइ तूं तोसां गॾु तुंहिंजा ॿई बच्चा हसन ऐं हुसैन हूंदा ऐं तव्हां सां गॾु तुंहिंजी राणी मुंहिंजी न्याणी फातिमा हूंदी असां पंज ॼणा सभिनी खां अव्वल जन्नत ॾे हलंदासीं केर मदीने वारो साईं मौला अली खातून अतर सैयदतुन निसा इमाम हसन इमाम हुसैन घणा दिया घणा पंज तन पाक साईं फरमाया असां सभिनी खां अव्वल जन्नत ॾे हलंदासीं ओॾी महिल हज़रत अली साईं अर्ज़ कयो या रसूल अल्लाह जे असां पंज ई अॻु जन्नत में वेंदासीं असांजा हुबदार काॾे वेंदा असांजे मोहबत रखण वारा पंज तन जी सिक सीने में रखण वारा इहे काॾे वेंदा
फमुहिब्बूना या रसूल अल्लाह संजा हुबदार कादे वींदा साईं फरमायो त अली अगे असा पंजतन हुंदासी व मुहिब्बूना मिन वराइना असा जा हुबदार असा जे पुठिया पुठिया ईंदा केड़ा केड़ा पंजतन जा हुबदार मौला अली साके जी मोहब्बत आ मौला अली जे घराने साके जी मोहब्बत आ इकड़े मुल्ले जी तकरीर मुल्ले कलट के नौकरी आ चे तो अली खलीफो राशिद न है 15वीं सदी जे माण्हुनि खां सूअर बि पनाह पे घुरी इन्हनि माण्हुनि खां जेको 1500 साल गुज़रियो हाणे चए थो सॼी उम्मत जो इत्तिफ़ाक़ आहे त खुलफ़ाए राशिदीन 4 हिन अबू बकर हज़रत उमर हज़रत उस्मान हज़रत अली 4 ई खली खुलफ़ाए राशिदीन आहिनि हींअर तो निभागो मुल्लो चवे त अली खलीफ़ो राशिद आहे ई न अहिड़े शख़्स जेको अली सां बुग़्ज़ अथसि न उन जी जाइ हूंदी जहन्नम में अली जा हुबदार हूंदा अली सां गॾु असां दर्जा हुबदार आयूं कंदा आले नबीअ सां प्यार आयूं असां दर्जा हुबदार आयूं कंदा आले नबीअ सां प्यार आयूं हुबदार ॿिया बि सॾाईंदा आहिनि खबर अथव न अलीअ जा मुरीद सॾाइण वारा खोड़ आहिनि पर असां पिठे को मातम को न कयूं असां झंडनि अॻियां को न झुकूं असां पिठे को मातम को न कयूं असां झंडनि अॻियां को न झुकूं असां खोड़नि अॻियां को न झुकूं कंदा मस्जिद सां असां प्यार आयूं असां दर्जा हुबदार आयूं कंदा आले नबीअ सां प्यार आयूं ओ जंहिंजो पंजतन पाक सां प्यार नया जेको मञंदो 4 यार नया ओ जंहिंजो पंजतन पाक सां प्यार नया जेको मञंदो 4 यार नया तंहिंजे कलेमे जो एतबार न तन तड़ियलनि खां असां धार आयूं ज़बानूं अथव या घर छॾे ज़बानूं अथव गॾु हड़ई गॾिजी चओ असां पंजतन जा हुबदार आयूं कंदा आले नारे तकबीर नारे रिसालत नारे रिसालत नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर सुभान अल्लाह साईं फरमाता अना अव्वल अक़रा बाबुल जन्नत सब खां अव्वल जन्नत जो दर खड़काइण वारो मां मोहम्मद करीम सब खां अव्वल जन्नत में वञण वारो मां मोहम्मद हुंदुसे जिब्रील तो चे या रसूल अल्लाह अल्लाह अवांखे अव्वल बणायो आ इन जे करे रब हुकुम ॾिनो मुंहिंजे नबीअ खे सलाम कर अस्सलाम अलैक या अव्वल भला जिब्रील आख़िर कीअं
सुभान अल्लाह अवल तो गाल समझ में अची वई भला आखिर कीअं आया जिब्रील जो अर्ज करे या रसूल अल्लाह जने हड़ई नबी अची विया आदम आयो नूह आयो इद्रीस आयो शीस आयो अल्लाह जा नबी ईंदा विया वारो बजाए विया को सभिनी खां आखिर में अचण वारो तू मोहम्मद करीम साईं फरमाता अना आखिरुल अंबिया और बेसन मां मोहम्मद करीम बेसत में दुनिया में अचण में सभिनी नबियन का पुजाणी वारो आया अना खातमुन नबियीन ला नबिय बदी मां मोहम्मद करीम सभिनी नबियन दे पुजाणी वारो आया हाणे मुखां बाद में ॿियो को नबी थींदो ई हुजूर जे अचण खां पोइ जेको नबूवत जी दावा करे यो दज्जाल कज़्ज़ाब कूड़ो ठगुआ मकारा फरेबिया नबी नथो थी सके जे कादियान में गुलाम अहमद कादियानी पाण खे नबी सॾायो असां था चऊं त इहो कूड़ो कज़्ज़ाब लानत जो हक़दार आखिरी नबी तुंहिंजो मुंहिंजो नबी मदीने वारो जिब्रील चयो या रसूल अल्लाह तव्हां अव्वल भी आयो तव्हां आखिर भी आयो ये भला जिब्रील तू मूंखे ज़ाहिर सॼो ज़ाहिर त अल्लाह जो लक़ब ज़ाहिर माना चिट्टो पथरो नमूदार खुलियो ज़ाहिर मां कीअं आया जिब्रील चयो या रसूल अल्लाह अल्लाह तोखे अहिड़ो ज़ाहिर कयो आहे जो काइनात में जिते जिते खुदा जी खुदाई आहे उते तुंहिंजी मुस्तफ़ाई आहे आसमानन में जमीनन में फलकन में सितारन में जहानन में जिते जिते अल्लाह जो जिक्र उते तो मुस्तफा जो जिक्र आहे करायो न था बांगे जे बांग में जिते जिक्र खुदा उते जिक्र मुस्तफा खतीब जे खुतबे में जिक्र खुदा सां गॾु जिक्र मुस्तफा हाजी जे हज में मुजाहिद जे जिहाद में शहीद जी शहादत में आबिद जी इबादत में साहिद जे ज़ुहद में ज़मीनन में आसमानन में तारन में सितारन में आसमानी किताबन में तौरात में ज़बूर में इंजील में कुरान में जिते जिते जिक्र खुदा उते मुस्तफा जो जिक्र ज़ाहिरा वो कुरान जे पारन में आसमान जे तारन में गॾु जिक्र गॾु रब जे जिक्र सां जिक्र महबूब मोहम्मद वा मुंहिंजे दिलड़ीअ जो दिल पर बंडो हथी हबीब बन वो सोनो सखी सरवर महबूब मोहम्मद सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकिड़ो अंग्रेज जेके टे अंग्रेज विया न अमेरिका जा साइंसदान खलाबाज जन दावा कई असां चंड ते विया आहियूं चंड ते विया अपोलो 11 चंड गाड़ी उन्हनि ठाही उन ते चढ़ी चंड ते पहुता उन्हनि मजा हिकिड़ो खलाबाज जेको चंड ते पहुचण जी दावा कई उहो जॾहिं चंड खां वापस मोटी आयो मिस्र में के सरकारी दौरे ते वियो मिस्र में
मिस्र इस्लामी मुल्क हिकड़ी मस्जिद का गुजरियो तो मस्जिद में बांग जो आवाज ॿुधई अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह जेरी मल अंग्रेज जे कन्नन ते अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह जो आवाज पियो त गाड़ी रोके बीह रहियो केसि बांग हली ते सी बीठो रहियो ॿुधंदो रहियो पुछा कई त ही छा जो आवाज आ ही कहिड़ो आवाज आ चयूं त ही मुसलमाननि जी बांग आ या बांग चवंदा आहिनि मुसलमान मस्जिद में गॾिबा आहिनि ऐं गॾिजी निमाज़ पढ़ंदा आहिनि इहो निमाज़ जो सॾु आहे त उहो काफ़िर उहो अंग्रेज चए थो त मां बि मुसलमान थो थियां मुसलमान हक़ मज़हब तोखे वरी छा थियो तूं ईसाई आहीं चई जेॾी महिल मां चंड ते वियुसि चंड ते न माण्हू हो न इंसान हो न को बशर हुयो पर इहो आवाज़ चंड ते ॿुधां पियो अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह इहो आवाज़ चंड जे फसाउन में मूंखे ॿुधण में आयो मां सम्झां थो इहो मज़हब हक़ ऐं सच जो आहे जेको आवाज़ चंड ते गूंजी रहियो हुयो उहो काफ़िर कलमो पढ़ी मुसलमान पढ़ी ओ क़ुरान जे पारनि में आसमान जे तारनि में गॾु रब जे ज़िक्र सां ज़िक्र महबूब मोहम्मद आ मुंहिंजे दिलड़ीअ जो महबूब मोहम्मद आ मुस्तफा ज़ाहिरा अहिड़ो ज़ाहिरा जो किथे बि मुस्तफा खां ॻाल्हि लिकल न आहे कंहिंखां बि कुझु न आहे नंढड़े ॿार खे बि मुस्तफा जी मोहबत आहे वॾे खे कुराड़े खे मर्द औरत हर कंहिंखे मुस्तफा जी सुञाण आहे इहो हुज़ूर जो ज़ाहिरो आहे आहे सुभान अल्लाह माण्हू एतिरो पंहिंजे पीउ सां बि मोहबत कोन था रखनि जेतिरो मदीने वारी साईं एतिरो पंहिंजी अमड़ खे बि माण्हू नथा प्यार मोहबत ॾियनि जेतिरो मदीने वारे मीर सां आशिक़ आहे तव्हांखे बि मोहबत आहे साईं मुॻोठ वारा अव्हांखे बि मोहबत आहे मदीने वारे जी नारे तकबीर नारे रिसालत नारे रिसालत नारे रिसालत सुभान अल्लाह वो जंहिंखे मदीने वारे सां मोहब्बत आहे न सोने नबी सां जंहिंखे इश्क आहे न अल मरो मन अहब क़यामत जे ॾियारे उन सां गॾु हूंदो जंहिंसां तव्हांजी मोहब्बत सुभान अल्लाह हिकिड़े खे पंहिंजे यार सां मोहब्बत आहे हिकिड़े खे ज़ाल सां मोहब्बत आहे हिकिड़े खे माल सां मोहब्बत आहे कंहिंखे दुकान सां मोहब्बत आहे कंहिंखे मकान सां मोहब्बत आहे कंहिंखे मुंहिंजा दोस्तो ढगे ढोर सां मोहब्बत आहे पर ही सुन्नी आशिक़ रसूल आहिनि जंहिंखे मदीने वारे मीर आहे जंहिंखे मदीने वारे सां मोहब्बत सची आहे सो हथ त मथे खणे सच्ची मोहब्बत आहे सच्चो प्यार आहे सुहिणे नबी सां सुभान अल्लाह जंहिंजी मदीने वारे सां मोहब्बत आहे पीरीअ सां प्यार पको इक़रार पीरीअ सां पको इक़रार हबीब बेमिसाल बाकमाल हबीब बेमिसाल अखियुनि जो ठार चओ अखियुनि जो दिली दिलदार हबीब बेमिसाल
हबीब बेमिसाल बा नंगी नंगदार नंगी नंगदार यतीमन यार हबीब बेमिसाल बा हबीब बेमिसाल लखे आशिक सदन दर सलामी छा ग़ज़ाली छा रूमी छा जाने हुंदो माशर में हीनन जो हामी कर मुला कबूली खुला में वडी सरकार वडी सरकार त बेड़ो पार वडी त बेड़ो पार हबीब बेमिसाल हबीब बेमिसाल बा सुभान अल्लाह ज़ाहिरात सभिनी खां वधीक ज़ाहिरा अव्वला त हड़नी नबियन का अव्वला आखिरा त सभिनी नबियन का आखिरा जे ज़ाहिरा त पूरी कायनात में ज़ाहिरा पधरो जिब्रील तो जे अस्सलामु अलैका या बातिन ए लिखल महबूबतों ते सलाम सही फरमांदा जिब्रील ज़ाहिर आया मेरी लिखल की आया जिब्रील तो जे या रसूल अल्लाह अम्हा जी जेका असुल हकीकत उहा रब पंहिंजे पर्दन में राज में लिकाए छॾी साईं फरमायो पंहिंजे प्यारे यार वफादार अबू बकर के या अबा बकरिन लम यारिफनी हकीकतन गैर रब्बी अबू बकर जेको मुंहिंजी हकीकत आहे मुंहिंजे रब खां सवाइ ॿियो केरु नथो मुंहिंजे रब खां सवाइ मुंहिंजे मालिक खां सवाइ ॿियो केरु नथो ॼाणे किरोड़ी सोने फरमायो त हकीकत हबीब जी अजब जहिड़ी आहे नको चेबो सो थणी नका मखलूका शफक जी सान्या जामियो लैलो नहार में जे गुच्छो आ त अहिड़ो गुच्छो आ जो मुस्तफा जी हकीकत न जिब्रील खे ख़बर न अबू बकर सिद्दीक़ खे ख़बर मुस्तफा जी हकीकत या खुदा जाने या मुस्तफा बिकुल शैइन अलीम मदीने वारे के रब हर शय जो इल्म ॾेई छॾियो जो मुस्तफा के अल्लाह हर शय जो इल्म साईं फरमायो त अल्लाह ताला मूंखे अहिड़ो इल्म ॾिनो जो फअलिमतु मा बैन समाए वल अर्द आसमान ऐं ज़मीनुनि जे विच में जो कुझु आहे हर शय जो रब मूंखे इल्म ॾेई छॾियो साईं फरमायो फअलिमतु मा कान व मा यकून जो कुछ अगु थी चुको आ उन जो रब मूंखे इल्म ॾिनो जेको हाणे थियण वारो आहे जेको थी वियो जेको थिए पियो जेको थींदो ज़मानो टिनि हिस्सनि में आहे माज़ी हाल मुस्तक़बिल माज़ी जेको गुज़री वियो हाल जेको हले पियो इस्तक़बाल जेको अचण वारो आहे वाह मुस्तफा तुंहिंजो इल्म सोने नबी के माज़ी जा बि हड़े इल्म हाल जा बि छा थो वहे वापरे दुनिया में हुज़ूर काइनात खे ईअं पिया ॾिसनि जीअं तरीअ ते सरिया वरी छा थींदो मदीने वारे साईं खे अॻु ख़बर हुई त थई मन जे ॻोठ में रबीउल अव्वल जो मीलाद जो हे जलसो थींदो फलाणा फलाणा पर साईं फरमाईंदा इन इल्मी बद मौती का इल्मी फिल हयात मुझे विसाल खां पोइ बि मुंहिंजो इल्म ईअं ई हूंदो जीअं मुंहिंजो हींअर ज़ाहिरी ज़िंदगी में खुदा जो कसम आ असांजो ईमान ऐं अक़ीदो आ हुज़ूर वेठा गुंबद ख़दरा में हीअं जे नेण खणनि त हिन जमायत खे अखियुनि सां ॾिसनि
हिते दुरूद सलाम पढ़ मुस्तफा तुझे चप्पन जा आवाज गुंबद खदरा में ॿुधे। हाँ सुने नबी के रबइयो इल्म ॾिनो आहे। सीरत शामी में इमाम साली रिवायत आंदी आहे मदीने वाले साईं जी चाची नालो उस बीबी उम्मुल फजल हुजूर जे हवेली पाक में आई। सरकार ॾिसी फरमायो चाची तुंहिंजे पेट में पुटु चई मैं सच्ची ॿुधायो तुंहिंजी घरवारी उमेद सां जे तोखे ख़बर पवंदी त पुटु या धीउ आहे। जवाब ॾियो ख़बर पवंदव भला इहा खणी अल्ट्रासाउंड वारा ॿुधाइनि त पुटु या धीउ आहे पर अहिड़ो को अल्ट्रासाउंड निकितो आहे जेको ॿुधाए त ॼमण खां पोइ चेरो रहंदो या मरी वेंदो, वॾो थींदो या नंढपण में मरी वेंदो, कंहिंखे ख़बर आहे? भला वॾो थींदो मुल्लो थींदो या मवाली थींदो? जी कलेक्टर थींदो या मास्टर थींदो, सूबेदार थींदो या मुख्तियारकार थींदो, कंहिंखे ख़बर आहे? आहे कंहिंखे इल्म इहो? साईं फरमायो त चाची तुंहिंजे पेट में पुटु आहे। चाची खे ख़ुशीअ में निहाल थी वई, ख़ुशख़बरी मिली पेट में पुटु आहे। वई घर ॾे मुड़ुस वेठो हज़रत अब्बास नबी साईं जो चाचो। साईं हज़रत अब्बास चयोसि त उम्मुल फज़ल जी त टिड़ी थी पई ख़ैर त आहे चए ख़ुशि न थिया जो अॼु मदीने वारे साईं मुबारकानी आहे मुंहिंजे पेट में पुटु आहे। हज़रत अब्बास पंहिंजा सुठो जेको वॻो हुओसि न कपिड़ा उहे पातई, खुशबू लॻाई, अतर मखई, तयार थी साईं जन वटि आयो। हुज़ूर जन वेठा हुजनि हवेली पाक में, हज़रत अब्बास आयो सलाम अचे कई। साईं फरमायो चाचा अॼु त ॾाढो ख़ुशीअ में बहकींदो पियो। चई साईं कीअं न ख़ुशी कयां, तुंहिंजी चाची मुंहिंजी घरवारी मूंखे ॿुधायो आहे त तव्हां ख़ुशख़बरी ॾिनी आहे त मुंहिंजी घरवारी उमेद सां पुटड़ो आहे पेट में। साईं फरमायो चाचा ओ तुंहिंजे घरवारी उम्मुल फज़ल जे पेट में पुटु आहे, पुटु वॾो थींदो मुंहिंजी उम्मत जो सभ खां वॾो क़ुरान जो आलिम थींदो, वरी उन जा पुट थींदा, उन जा पोटा थींदा, पड़ पोटा थींदा, तड़ पोटा थींदा, सुकड़ पोटा थींदा, उहे बादशाह थींदा। हिकिड़े जो नालो सुलेमान हूंदो, ॿिए जो नालो महदी हूंदो। अब्बासी घराणे जा बादशाह 300 साल हुकूमत कंदा। तुंहिंजे इने घरवारी जे पुट जेको पेट में आ इन जो नस्ल बादशाह पैदा थींदा। आहे मदीने वारे खे मुल्ले खे कहिड़ी ख़बर त मुंहिंजे मुस्तफा जो शान छा आहे? जेको एतिराज़ करे न वठी अची मातनी में कन खां वठी किरायो में मां भरींदुसि, तुंहिंजो बि उनजो अचु त मां ॿुधायांसि क़ुरान ऐं हदीस मां त मुंहिंजे मुस्तफा जो शान। चए थो त नबी खे कनात जे पोयां जी ख़बर कोन थी पए, नबी खे भित जे पोयां जी ख़बर कोन थी पए। मिठा मदीने वारे साईं खे रब हर इल्म ॾेई छॾियो आहे, बिकुल्ली शैइन अली। तो हिते मस्जिद ॾे वञ, निमाज़ पढ़, निमाज़ में अतहियात में वेही चवंदो आहीं न अतहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबातु। अॻिते पढ़ो अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु। हिनजी माना ख़बर थी छा आहे? ए ग़ैब जे ख़बरुनि ॿुधाइण वारा तोते सलाम। जेॾी महिल तूं हीअं थो चवई न तोते सलाम, हुज़ूर गुंबद ख़दरा में ॿुधनि था तोखे जीव जो जवाब ॾिनो। तूं चवंदे साईं मूं त सलाम कयो अस्सलाम अलैकुम इहो नबी, पर हुज़ूर जन जो जवाब मूं त कोन ॿुधो। चवंदे न साईं मूं त कोन ॿुधो। मिठा
ॾिसो अॼुकल्ह हिन में बि रेडियो हले थो, टीवी बि हले थी हिन में, मोबाइल में। हाणे हिते तोखे ख़बरूं ॿुधणियूं आहिनि हैदराबाद रेडियो जूं, रेडियो पाकिस्तान हैदराबाद, ख़बरूं ॿुधणियूं आहिनि हैदराबाद जूं, ऐं तो सुई लॻाए छॾी हुजे नई दिल्ली जी, हैदराबाद जूं ख़बरूं ईंदियूं जी। तुंहिंजे रेडियो में ख़बरूं थियूं हलनि पियूं इंडिया जूं, ऐं तूं चवंदो यार हैदराबाद में त नशरियात आहे ई कोन, ख़बरूं अचनि ई कोन थियूं। अड़े भागा ख़बरूं अचनि थियूं पर तूं सुई लॻाए त सही न। ओ मिठा पंहिंजे दिल वारी सुई गुंबद खदरा सां मिलाए, तूं हिते चवंदे अस्सलाम वालेकुम अय्युहन नबी, उतो जीअ जो जवाब ईंदो तुंहिंजा कन में ॿुध। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत, बैयत मथे करे जवाब ॾियो। नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, ताजदार खत्म नबूवत, ताजदार खत्म नबूवत। तुंहिंजे सिंध जो बुज़ुर्गा ठट्टे जो हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम पामर हो ज़ात जो, चओ पामर हुयो ज़ात ते नाहे दात जो वहे सो वहे। हीअं मदीने शरीफ में आयो, मवाज शरीफ ते रोज़े पाक जे साम्हूं बी थे अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, त रोज़े पाक मां जवाब आयो वालेकुम अस्सलाम या मोहम्मद हाशिम। खुदा जी कुदरत उते जेके माण्हू अॼु बीठा आहिनि उन्हनि में मोहम्मद हाशिम नाले वारो ॿियो बि को बीठो, उन चयो मूंखे जवाब मिलियो आहे, हिन चयो मूंखे मिलियो आहे। तंहिं महिल हाणे वरी था सलाम कयो, हुन सलाम कयो अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह, जवाब ज़रूर मिलियो हूंदो पर हिननि ॿुधो कोन। वरी जेॾी महिल ठट्टे वारे मखदूम मोहम्मद हाशिम चयो अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह, त गुंबद खदरा मां जवाब आयो वालैकुम सलाम या मोहम्मद हाशिम ततवी। ओ ठट्टे वारा मोहम्मद हाशिम तोते बि मुंहिंजो सलाम सुहिणो हयात नबी आहे, ॿुधे थो जीव जवाब ॾिए थो। ओ मिठा जे तूं हिते सुठड़ा अमल करी, चङा अमल करी, नेक थी, नमाज़ पढ़ी, ज़िक्र करी, शरीयत सुन्नत ते अमल करी, खुदा जो कसम आहे मुस्तफा रोज़े में ख़ुशि थी वेंदो। खुदा न ख़ास्ता हिते बुरा अमल करी, ज़िनाऊं करी, शराब पी, चोरियूं करी, नशा करी, ग़रीबनि जा हक़ खाई, मिस्कीननि सां ज़ुल्म करी, मदीने वारो रोज़े पाक में ॾुखारो थींदो। ॿुधाए त मदीने वारे साईं खे ख़ुशि करणु चाहियो था या ॾुखारो, राज़ी करणु चाहियो था या नाराज़? मूंखे जवाब ॾियो, मुस्तफा जा फर्मा बरदार थियणु चाहियो था या ना फरमान? जेके फर्मा बरदार थींदो से हथ मथे खणो, सच्चा फर्मा बरदार या कुटीअ खाए के मजनू? सच्चा फर्मा बरदार तो अॼु वाइदो कयो अॼु खां वठी निमाज़ न छॾियो, मथे मथे हथ खणो, 5 वक़्त निमाज़ पढ़ंदो, शरीयत ते सुन्नत ते अमल कयो, गुनाहनि जा रस्ता छॾियो, बुराइयुनि ऐं बेफ़रमानियुनि जा रस्ता छॾियो, मुंहिंजे मुस्तफा जो हुकुम मिले त अमल करे ॾियो। नबी सुहिणे जी फर्मा बरदारी कंदे खुदा जो कसम आहे हिते बि भलाई हुते बि भलाई। मिठाई सुहिणे फरमाया त तन जैसलमीरियायुनि खे जस, जेके निलाह कारण नंढियूं लालायुन जो नतीब हुजे, कान लॻंदनि कस, हिते बि रहायूं रस, हुते बि गॾियूं होत खे। हिते बि मदीने वारे मीर जो कुर्ब मिलंदी, आख़िरत में बि मुस्तफा जो पाड़ो मिलंदी जे फर्मा बरदार उबदार थींदे त जेॾी महिल अव्वल मदीने वारो साईं जन्नत ॾे हलंदो त तोखे बि पाण सां गॾाए खपे जो साथ। इहा गुलामी खपे त पोइ चोरी न कर, ज़िना न कर, शराब न पी, नशो न कर, भंग न वापराए, परावा नंग न तक, बेहयाई जो नज़रूं न कर, हलाल खा, बच्चन खे बि हलाल खाराए।
हिकिड़ो गिरो हराम जो जेको पेट में थो विझे न 40 ॾींहं हुनजी दुआ क़बूल न पवंदी हिकिड़ो गिरो पेट में हराम जो विझे त 7 आसमान जा मलाइक उन ते लानत था वसाइनि जेसीं ते गिरो हज़म न थी वञे वो मिठा हलाल खाओ बच्चन के हलाल खारायो रोजी हलाल जी कमायो ओड़े पाड़े वारनि सां सुठो सलूक रखो जे तव्हांजो अबो जेरो आहे त तव्हां बख़्त वारा जे तव्हांजी अमड़ हयात आहे न पीउ मां जेरा अथव त तव्हां भाग वारा आहियो अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात जन्नत तुंहिंजे अमड़ जे पेरनि जे हेठि अबे अम्मा जी दिल राज़ी कयो खिदमत फरमा बरदारी कयो मस्जिद के आबाद कयो कुरान सां मोहब्बत रखो दिलबर नबी ते दुरूद ऐं सलाम घणो पढ़ो हिते हुते बिनी जहाननि में बेड़ा पार थी वेंदा अल्लाह करीम मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए रब शाल अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए अल्लाहुम्मा सल्ली